हिकिड़ो इन्हनि में इहो बि डिफरेंस लिखबो आहे, पर उन लाइ पहिरियों पीएच स्केल पढ़ी था अचूं। पीएच स्केल मुंहिंजो अक्सर क्वेश्चन ईंदा आहिनि। हाणे पीएच स्केल छा हूंदो आहे, जीअं थर्मामीटर ते लाइना हूंदियूं आहिनि न, इन में हिक खां लाइना शुरू थींदियूं आहिनि। मिसाल हे 1, हे 2, 3, 4, हे मां पोइ नंबर ॾेई थो वञा, हली तव्हांखे हिते जीअं सम्झायां, ठीकु आहे। हाणे ॾिसो, हे 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 टोटल जेका पीएच स्केल ते जेका रीडिंग हूंदी आहे, टोटल पीएच स्केल ते जेका रीडिंग हूंदी आहे, उहा 1 खां 14 ताईं हूंदी आहे, ठीकु आहे। घणनि खां? 1 खां 14 ताईं हूंदी आहे। हाणे इन में जेको 7 आहे, उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे विच आहे। 1 खां 14 ते हलंदासीं, 7 हिन जो विच अचे थो पियो न। 1, 2, 3, 4, 5, 6 0 खां हूंदी आहे छा, या शायदि मे बि 0 खां हूंदी आहे। त 7 असां हिन ॾे हूंदा आहिनि, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 0 खां शायदि 7 ताईं हूंदी आहे। अच्छा, हाणे हिन में 7 जेको आहे न्यूट्रल पॉइंट आहे। हाणे न्यूट्रल जेको हूंदो आहे उहो वाटर हूंदो आहे, ठीकु आहे। हिन में 0 हूंदो आहे या न, इहो मां कंफर्म करे ॿुधायां थो। 1 खां 14 ताईं हूंदो आहे, पर मूंखे जेसिताईं अचे थो टोटल हिन जा 15 हिसा हूंदा आहिनि। जेको विच हूंदो आहे उहो 7 हूंदो आहे। 7 हिसा जेके आहिनि इन जा एसिडिक हूंदा आहिनि, ठीकु आहे। हे छा हूंदो आहे? एसिड। ऐं इन खां 7 खां मथे जेकॾहिं रीडिंग अचे, असां जीअं डिप कबो आहे न, ईअं डिप कंदासीं त असांखे रीडिंग ॾींदो। जेकॾहिं 8 खां वठी 14 ताईं रीडिंग अचे त उहो छा थी वेंदो? असांजो बेस थी वेंदो। जेकॾहिं विच ते अचे, यानी कि 0 खां वेंदे 6 ताईं ईंदो त एसिड, 8 खां वेंदे 14 ताईं ईंदो त असांजो बेस। जेकॾहिं 7 ते अचे त न्यूट्रल। न्यूट्रल छा हूंदो आहे? प्योर वाटर। जेको प्योर वाटर हूंदो आहे उन जे अंदरि जेको आहे सो न एसिडिक नेचर हूंदी आहे, न बेसिक नेचर हूंदी आहे, ऐं उनजी पीएच वैल्यू घणी हूंदी आहे? 7। हाणे पेपरनि में तव्हां खां इहो पुछी सघनि था त प्योर वाटर जी जेको आहे सो पीएच वैल्यू केतिरी हूंदी आहे? तव्हां चवंदव 7। हाणे तव्हां हिन में जेकॾहिं ॾिसंदो, जेको सभिनि में स्ट्रांग हूंदो आहे, अच्छा, जेतिरो हिन खां हेठि वेंदो ओतिरो जेको एसिड आहे उहो स्ट्रांग थींदो वेंदो। यानी जेकॾहिं मिसाल था वठूं, 6 ते कोई बि आहे, असां कंहिं बि जेको आहे डिप कयोसीं पीएच स्केल, उनजी वैल्यू छा आई? ॿियो हिकिड़ो सॉल्यूशन हुन में असां डिप कयोसीं, उनजी वैल्यू 2 आई, त असां चवंदासीं वधीक स्ट्रांग एसिड कहिड़ो आहे? वधीक स्ट्रांग एसिड 2 आहे। जेतिरो हेठि वेंदो, हे मां तीर जो निशान हयो आहे, ओतिरो एसिड छा थींदो वेंदो? स्ट्रांग थींदो वेंदो, ठीकु आहे। जेतिरो मथे वेंदो ओतिरो छा थींदो वेंदो? वीक। यानी कि ॾिसो, हिते HCl सभिनि में जेको स्ट्रांग तेज़ाब हूंदो आहे, अला माफ़ करे, जेको तव्हां मूवीज़ वग़ैरह हिन में ॾिसंदा हो त छोकिरियुनि ते अक्सर तेज़ाब वग़ैरह उछले छॾींदा आहिनि, उहो हे हूंदो आहे प्योर HCl। इन सां खल फौरन सड़ी वेंदी आहे। जीअं तव्हां मथे वेंदो, हाणे घटि जेको आहे सो एसिडिक नेचर थींदी वेंदी। हाणे जीअं लेमन जूस हूंदो आहे, लेमन जूस जेको आहे खटो हूंदो आहे, एसिडिक नेचर हूंदो आहे। इन जी जेका तो वैल्यू घणी हूंदी आहे? 2 हूंदी आहे। अच्छा, उनखां पोइ विनेगर यानी कि सुरको, सुरके जी जेका पीएच वैल्यू ईंदी उहा तव्हांखे 3 मिलंदी। ईअं तव्हां अॻिते हलंदा वेंदो। जीअं हाणे रेन वाटर, हाणे ॾिसो तव्हांखे मां हिते चयुमि न प्योर वाटर। प्योर वाटर जो मतिलबु आहे उन में का बि शइ शामिलु न हूंदी आहे, इम्प्योरिटी का बि न हूंदी आहे। रेन वाटर जेको हूंदो आहे उहो प्योर न हूंदो आहे। छाजे करे? आम माण्हू सम्झंदा आहिनि शायदि मथां अचे थो त प्योर हूंदो, न। उहो जीअं मथां हवा में ईंदो आहे, असां एसिड रेन पढ़ंदासीं अॻिते हली, या पॉल्यूशन में इहा शइ डिस्कस कंदासीं। जॾहिं पाणी मथां ईंदो आहे त असांजे जेका हवा आहे उन में खोड़ सारियूं ज़हरीलियूं गैसूं शामिलु हूंदियूं आहिनि, जेके उन पाणी में शामिलु थी वेंदियूं आहिनि। सो कटे सटे जेका रेन वाटर हूंदो आहे उनजी पीएच वैल्यू घणी आहे? 5। हाणे जेकॾहिं 7 खां घटि आहे त इन जो मतिलबु आहे उनजी नेचर छा हूंदी? एसिडिक हूंदी, यानी इन जे अंदरि हल्की तेज़ाबियत हूंदी आहे, ठीकु आहे। ईअं तव्हां अञा मथे हलिया वेंदो, खीर जेको हूंदो आहे उनजी वैल्यू आहे 6.5। हाणे हे तव्हां खां अक्सर पेपरनि में पुछंदा अथव, ठीकु आहे। जेके इंपॉर्टेंट आहिनि मां तव्हांखे नोट कराईंदो थो वञा। HCl 1, ठीकु आहे, हाइड्रोक्लोरिक एसिड। ऐं लेमन जूस 2, सुरको 3, रेन वाटर 5, खीर जी घणी हूंदी आहे? 6.5, यानी 6 ऐं 7 जे विच ते ईंदी आहे। अच्छा, 7 वरी पाणी थी वियो। हाणे उनखां पोइ वरी असां अॻिते हलंदासीं। हाणे जीअं अॻिते मथे वेंदासीं न, हाणे हिते बेसिस शुरू थी वेंदा, यानी कि असास शुरू थी वेंदा। हाणे जीअं असां मथे वेंदासीं त असांखे 8 ते मिलंदो एग वाइट, यानी कि जेको अंडो हूंदो आहे उनजो जेको वाइट कलर जो हिसो हूंदो आहे, यानी कि हिनखे चवंदासीं छा? एग वाइट। इहो असांखे छा मिलंदो? 8 हिन जी रीडिंग मिलंदी। ईअं असां 9 ते हलंदासीं, बेकिंग सोडा। बेकिंग सोडा हूंदो आहे न, जेको आहे सो बेकिंग में, या जेको आहे जेके असां ठाहींदा आहियूं, छा चइबो आहे, केक वग़ैरह ठाहींदा आहियूं, बिस्किट ठाहींदा आहियूं, इन्हनि में इस्तेमालु थींदो आहे। ईअं त असां अॻिते हलंदासीं, 11 ते असांखे अमोनिया मिलंदो, ठीकु आहे। ऐं अञा असां अॻिते हलंदासीं, असांखे हे ब्लीच जेको आहे 12 ते मिलंदी, 12 ते आहे या 13 ते आहे, बहरहाल हिते किथे ब्लीच आहे। उनखां पोइ असांखे NaOH यानी कि सोडियम हाइड्रो ऑक्साइड, इहो असांखे 14 ते मिलंदो, ठीकु आहे। सो हाणे हिते वरी छा थींदो? जेतिरो असां मथे वेंदासीं असांजो बेस छा थींदो वेंदो? स्ट्रांग थींदो वेंदो। यानी कि जेतिरो पाणी जे वेझो हूंदी उनजी रीडिंग ओतिरी उहो वीक हूंदो, यानी कि 8 जेको आहे उहो वीक बेस हूंदो।
हाणे जेकॾहिं 11 खणंदासीं त उहो अञा स्ट्रॉन्ग बेस हूंदो, 14 खणंदासीं त उहो सफ़ा फुल स्ट्रॉन्ग हूंदो, वधि में वधि जेको स्ट्रॉन्ग बेस हूंदो आहे उहो हिते 14 ते हूंदो आहे, ऐं वधि में वधि जेको स्ट्रॉन्ग एसिड हूंदो आहे उहो हिते 1 ते हूंदो आहे। ठीकु आहे, सो हे हुयो pH स्केल, यानी कि मां जेकॾहिं हिनखे हिते सिंपली हिते ठाहियां त 1 खां वेंदे 7 ताईं जी वैल्यू हूंदी आहे, या 0 खां 7 ताईं कंफर्म करे ॿुधायां थो। 7 ते वाटर हूंदो आहे, हिते छा हूंदो आहे स्ट्रॉन्ग बेस, सॉरी स्ट्रॉन्ग एसिड। ठीकु आहे, ऐं हिते छा हूंदो स्ट्रॉन्ग बेस। हाणे हिते जेकॾहिं 8 ते ईंदो त 8 ते छा थी वेंदो वीक बेस। अहिड़े तरीक़े सां हितां जीअं मथे थींदा वेंदो ओतिरो उनजी जेका एसिडिक नेचर आहे घटिजी वेंदी, जीअं 7 जे वेझो पुॼंदो यानी कि 6 जे जीअं वेझो त उनजी छा थी वेंदी वीक एसिड। हाणे तव्हां खीर जे बारे में जेकॾहिं को पुछे त एसिडिक इन नेचर आहे या बेसिक इन नेचर आहे, त उनजी pH वैल्यू हूंदी आहे 6.5, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे 7 खां घटि आहे, यानी कि इनखे असां हीअं लिखंदासीं एसिड जी घणी हूंदी आहे pH वैल्यू लेस देन 7। ठीकु आहे, लेस देन 7, ऐं बेस जी जेका pH वैल्यू हूंदी आहे उहा छा हूंदी आहे ग्रेटर देन 7, हे वॾो आहे जी निशानी आहे, 7 खां वधीक हूंदी आहे, ऐं एक्ज़ैक्टली 7 छा जी हूंदी आहे वाटर इज़ इक्वल टू 7। ठीकु आहे, 7 हूंदो त वाटर, 7 खां घटि हूंदो त एसिड। हे मां मथे लिखी वियो आहे, हालांकि जीअं तव्हांखे हेॾे सम्झायो आहे त उअं ई उन ई तरीक़े सां लिखणु खपे। त हिते असां लिखंदासीं एसिड लेस देन 7, ऐं हिते लिखंदासीं बेस ग्रेटर देन 7। ठीकु आहे, आई होप तव्हांखे हे pH स्केल सम्झ में अची हूंदो। हाणे हिन में कुझु शयूं इंपॉर्टेंट आहिनि जेके तव्हांखे यादि रखणियूं आहिनि। हाणे जीअं ह्यूमन ब्लड आहे, हाणे इहो तव्हांखे ईंदो आहे अक्सर, तव्हां कॾहिं बि जेकॾहिं ज़रूरत पए मौक़ो मिले तव्हां हुनखे जेकॾहिं टेस्ट करे ॾिसो न, रत खे तव्हांखे हल्को खटो नज़र ईंदो मामूली, छो जो उनजी बेसिक नेचर हूंदी आहे, यानी कि 7 खां थोरो मथे हूंदो आहे, किथे हूंदो आहे 7.3। ह्यूमन ब्लड जेको आहे उनजी pH वैल्यू ते घणी निकिरंदी, जेका रीडिंग आहे उहा घणी निकिरंदी 7.3। हाणे 7 खां ज़ाहिरी ॻाल्हि आहे मथे आहे त उहो छा हूंदो बेस हूंदो, बेसिक इन नेचर हूंदो, पर केतिरो वीक बेस हूंदो, छो जो 7 खां थोरो सिर्फ़ु मथे आहे, जेतिरो मथे थींदो वेंदो ओतिरो छा थींदो वेंदो स्ट्रॉन्ग बेस थींदो वेंदो। सो ह्यूमन ब्लड जी 7.3 आहे, मिल्क जी 6.5 आहे, लेमन जूस जी 2 हूंदी आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हांजो जेको ऑरेंज जूस आहे, ऑरेंज जूस जी मुंहिंजे ख़्याल में 5 हूंदी आहे। ठीकु आहे, सो हे मिल्क जी तव्हां खां पुछी सघनि था, ह्यूमन ब्लड जी पुछी सघनि था, रेन वाटर जी पुछी सघनि था, इन जी 5 हूंदी आहे। बेकिंग सोडा वग़ैरह, अमोनिया पुछी सघनि था, ब्लीच पुछी सघनि था। सो इट वॉज़ ऑल अबाउट pH स्केल ऐं एसिड ऐं बेस। अच्छा, हाणे हिकिड़ी ॿी इंपॉर्टेंट ॻाल्हि, त एसिड ऐं बेस जॾहिं बि पाण में रिएक्ट कंदा आहिनि त उन मां जीअं असां मिसाल खणूं था पिया NaOH। हाणे इहो तव्हां ॾिसी सम्झी विया हूंदो त इहो छा आहे, असांजो बेस आहे।